अहम ख़बर आहे बलोचिस्तान जे इलाइक़े चौहान में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 3 सॻा भाइर मारिजी विया आहिनि। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कराया। मारिजी वलनि में शरीफुल्ला, अज़मतुल्ला ऐं सोहराब लोहड़ी शामिल आहिनि। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। बलोचिस्तान जे इलाइक़े चौहान में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 3 सॻा भाइर मारिजी विया। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कराया। मारिजी वलनि में शरीफुल्ला, अज़मतुल्ला ऐं सोहराब लोहड़ी शामिल आहिनि। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे बलोचिस्तान जे इलाइक़े चौहान में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 3 सॻा भाइर मारिजी विया आहिनि। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कराया। तफ़सील मालूम कंदासीं आज़ाद बलोच खां। जी आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु गुज़िरियल ई बलोचिस्तान जे चौहान में अणॼातल हथियारबंद 3 सॻनि भाइरनि खे फायरिंग करे क़तल करे छॾियो आहे। जेको आहे इतला मिलण ते इमदादी टीमूं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे मारिजियुनि जे लाशनि खे चौहान अस्पताल पहुचायो आहे। जेके मारिजी आहे शरीफुल्ला, अज़मतुल्ला ऐं सोहराब लाड़ी त जेको आहे हुन मारिजियुनि जी सुञाणप थी आहे। हेॾां पुलिस राब्तो करण ते ॿुधाए त 3 जेको आहे सॻनि भाइरनि खे अणॼातल हथियारबंदनि क़तल करे ऐं लाश हिकु वेरनि जॻह ते इतला जेको आहे जवाबदार वाक़ई बाद फरार थी विया आहिनि। ऐं वाक़ई जी इतला मिलण ते पुलिस हुते पहुची करे इलाइक़े खड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे ॾिनी आहे ऐं जवाबदारनि जी ॻोल्हा जेको आहे कई पई वञे। ऐं हिन वक़्तु ताईं वाक़ई जी का ख़बर न पई सघंदी आहे त 3 भाइरनि खे कंहिं क़तल कयो ऐं छा मसइलो आहे। हुन वाक़ई बाबति जेको पुलिस हुते जांच करे रही आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आज़ाद अपडेट करण लाइ।